एक सिंध जवा एक सकाफत जवा नारो सदा जिए सिंध जवा जिए सिंध जवा। नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है वक्त केपरो मां ख़बर ॾींदा केपरो लग खाई जे आइडियल पब्लिक स्कूल में अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी कार्ड सिंध तो में सा असांजो तालीम साए चा असांजो जे सिरे हेठ सकाफ़ती प्रोग्राम थी गुज़रियो। सकाफ़ती ॾियारे जे मौके ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में तकरीरूं पेश कयूं जंहिंमें मुख़्तलिफ़ स्कूल जे ॿारनि ऐं ॿारड़ियुनि जे ग्रुपनि हिसो वरितो। स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सिंध जी सकाफ़त जे हवाले सां तकरीरूं कयूं ऐं सकाफ़त खे भरपूर भेटा पेश कई वई। जॾहिं ते ॿियनि ग्रुपनि पारां सिंध जी सकाफ़त जे हवाले सां टेबलोज़ पेश कया ऐं सकाफ़ती गीतनि ते रक़्स कयो। वालेकुम सलाम। अब दिसे वो इब पांडो पिया डॉक्टर डॉक्टर छड वडेरो है पा जूता खाइतास इब वडेरो मां वडेरो डॉक्टर है मुंह बुतो आते ते डॉक्टर रो आज इलाज थी तो वने असा के 200 रुपया देना पवन था जे इलाज न थो ते हु असा के 500 रुपया दे दो। हां ता बिल्कुल बिल्कुल ता सही बुतो हंदो ता के कड़ी तकलीफ ता बुधायो। डॉक्टर साहब मुके तकलीफ यो है ते मुनी याके जी खबर न थी पई याके जी इन बीमारी मोड़ इलाज आए दवा पिया बचन के दवा जा डॉक्टर केड़ी दवा कालपोल जी केड़ी दवा कालपोल तू बात खोल अन्य बात खोल अन्य बात तो खाली ना पान तो बात ना गिड़ी नन दवा तो पिया ई तो डॉक्टर साहब पेंट्रोला मुबारक हो दे मुबारक ता एक को तुमने 200 रुपया बाहर कढो। अरे तुझा वार जी जनो बाथरूम में छबर बीठा हो जने तू जो नक दिस चलो आइसक्रीम दे मक्खी बैठी हो जे वो तो जेड़ा खान डाले। मुझे दुश्मन के बच्चों को पढ़ाना है मुझे दुश्मन के बच्चों को पढ़ाना है। आंधिया में ज्योत जगाएण वाला सिंधी आंधिया में ज्योत जगाएण वाला सिंधी चढ़ा खाते में जॾहिं त सकाफ़ती प्रोग्राम जो मेहमान ख़ास सैयद इमदाद अली शाह सेठ गौरी शंकर डॉक्टर हरेश कुमार मुजफ्फर मरी अली मोहम्मद फजल मरी हुआ। उन मौके ते स्कूल जे उस्तादनि ऐं समाजी अॻवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ HD वेब वारनि जा जेके अॼु असां वटि खाई में आया आहिनि। अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी आहे त असां सिंध जी ईद सिंध जो सकाफ़ती ॾियारो आइडियल पब्लिक स्कूल खाई में मिलाए रहिया आहियूं इन थीम सां त ॿार पढ़ायो सिंध संवारियो। असां ई इन स्लोगन ते ही स्कूल जेको हलायूं पिया ऐं हिन ॾियारे सां असांजे ईंदड़ नसुलनि खे ॿारनि खे असांजी 5000 साल पुराणी जेका तहज़ीब सकाफ़त असांजूं रीतूं रस्मूं ॿोलियूं ऐं असांजे कल्चर सां वाक़ुफ़ु कराइण लाइ असां हीउ प्रोग्राम करियूं पिया। सिंध सां असांजे साह असांजो तइलीम सां आहे चाह असांजो तव्हांजी महिरबानी जो तव्हां हिते असांजे आइडियल पब्लिक स्कूल में खाई में आया अवामी न्यूज़ वारनि जा असां बेहद मशकूर आहियूं। दोस्तो असां अॼु क़ौमी सथ आहे असांजो ही क़ौमी काज आहे सिंध जेका हज़ारें साल पुराणी तहज़ीब रखे थी उनजो सकाफ़ती ॾींहुं आइडियल पब्लिक स्कूल खाई में मल्हाए रहिया आहियूं। दोस्तों असांजा जेके बि कल्चरल डे जेके असां पंहिंजे सिंध में सेलिब्रेट कंदा आहियूं यकीन कयो त ही जेके बि कल्चरल डेज़ जेके आहिनि असां में रूह फूकनि था मतिलबु असांजी सकाफ़त खे ताज़ो कनि था।
त सिर्फ़ु लिमिटेड या जेका अजरक या टोपी माना इहा असांजी ख़ाली सकाफ़त न हुजण खे सकाफ़त में असांखे हिकिड़ो मैसेज मिले थो त असां जेका पंहिंजी सिंध खे जेका इहा सकाफ़त आहे या सॼी ज़िंदगी जेका खई हलूं पंहिंजे पाण सां गॾु ऐं सिंध जो नालो जेका आहे उहो असां उजागर कयूं. I was an ex-student of this institution. Once again, it gives me a sense of pride to be here, celebrating the same cultural day I had celebrated here 3 years ago. So मैं भी इस इदारे का ही एक्स स्टूडेंट हूँ और फिर से यहाँ पर आके मुझे खुशी महसूस हुई है. इस इदारे ने मुझे वो बनाया जो मैं नहीं बन सकता था. सो ये इदारा इस बैकवर्ड एरिया में जो रोल प्ले कर रहा है मेरे हिसाब से दैट इज़ समथिंग दैट कैन नॉट बी एक्सप्रेस्ड इन वर्ड्स. और उसके अलावा भी कल्चर डे के हवाले से द मैसेज दैट आई वुड लव टू कन्वे इज़ दैट हमें प्रोविंशलिज्म नहीं कल्चर को प्रमोट करना चाहिए. जेका आइडियल पब्लिक स्कूल खाई जेका आहे उहा कल्चर डे बुलाए पई ऐं असां ॾाढा ख़ुशि आहियूं जो असांजा ॿारड़ा जेके अजरक टोपी पाए करे जेका सिंधी हुजण जो सबूत ॾियनि था. सो असांजो इहा हेरिटेज आहे, असांजो विरसो आहे. हीअ अजरक टोपी ऐं हीअ जेके पटका हीअ कुहाड़ियूं हीअ लुंगियूं हीअ असांजा असासो आहिनि. उन मौके ते स्कूल जे चेयरमैन डॉक्टर गोविंद राम एम जुमन कुंभार ऐं ॿियनि उस्तादनि पारां चयो त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी सकाफ़त आहे. असीं सिंधी मीडिया जो शुक्रगुज़ार आहियूं जिन सकाफ़त जे हवाले सां अहिड़ा ॾियारा मल्हाइनि था. स्कूल में प्रोग्राम कराइण जो मक़सदु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में सकाफ़त जे हवाले सां आगाही ॾियणु आहे. उन मौके ते स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो वॾो अंग मौजूदु हो. स्कूल जे ॿारनि सकाफ़ती वेस पाए प्रोग्राम में शिरकत कई. उन मौके ते आइडियल पब्लिक स्कूल खाई जे चेयरमैन डॉक्टर गोविंद राम पारां आयल अवामी न्यूज़ जे एडिटर फजल रहमान उमरानी, कैमरामैन रहमान उमरानी, बेहतरीन उस्ताद एम जुमन कुंभार ऐं ॿियनि खे सिंध जी सकाफ़त अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया. मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com.